खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद मोरो सिंध मां सिंध इल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकजी डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल हमीद महमूद मोरो प्रेस क्लब पहुंची अब्बास खोखर असगर बुलेदी ऐं मियांदाद लुण सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे छो त सिंधु दरिया ते सिंधियुनि जो दाइमी अफ़ाक़ी ऐं काइनाती हक़ आहे। सिंधियुनि जी मर्ज़ी खां सवाइ सिंधु दरिया ते केनाल ठाहिण वारो मनसूबो न सिर्फ़ आलमी क़ानूननि जी भनकणी आहे पर सिंध सां वॾी नाइंसाफ़ी आहे। सिंध हिकु ज़रिए मैशत रखंदड़ ख़तो आहे। सिंध जी मैशत मुल्क जी मैशत में वॾो हिसो विझंदड़ आहे। सिंधु दरिया ते केनाल ठहण खां पोइ न सिर्फ़ सिंध जी मैशत तबाह थी वेंदी पर सिंध जो माण्हू पीअण जे पाणीअ खां महरूम थी वेंदो। सिंध जे सॼी ज़िंदगी मफ़लूज थी मौत जी वादी बणिजी वेंदी। उन करे सिंध जा माण्हू सिंधु दरिया ते केनाल ठाहिण खां मौत जो परवानो सम्झी रद्द करियूं था। हिन चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी सिंधु दरिया मछ केनाल अॾण वारे अमल ख़िलाफ़ मुसलसिल सरापा एहतजाज आहे ऐं पूरे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अवाम खे सुजाग करण जे लाइ जागरूकता रैलियूं कढी मुहिम हलाए रही आहे। उन सिलसिले में 22 जनवरी ते ज़िले नौशरो फिरोज़ तालुके मोरो ऐं ॿियनि शहरनि में जलसा कया वेंदा जिते पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदो। असी सिंधी बेमौत नदी जुड़ासीं पानी पीअण जे लाइ न हूंदो असां वटि फसल न थींदो। असीं बिल्कुलु जेको आहे हीअ आहे जीअं सिंध जे निड़ीअ ते न ॾियणु सिंध जे निड़ीअ ते न ॾियणु माण्हुनि जे ज़िंदगीअ जे निड़नि ते न ॾियणु त हीअ हिननि जी जेको आहे मनसूबाबंदी आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी पहिरें ॾींहं खां वठी एहतजाजनि जो ऐलान कयो। उन में 3 अक्टूबर ते असां बबरलो बाईपास ते धरणो वञी असां 50 रोड रस्ता बंदि कया। 9 नवंबर ते असीं धरणो वञी हटड़ीअ वटि धरणो वञी असां वरी 50 रोड रस्ता बंदि कया। 20 अक्टूबर ते असां 20 नवंबर ते असां धरणा हणी ऐं सकरन वटि जेको आहे असां सभु रोड रस्ता जेको आहे असां बंदि कया। उन खां पोइ 24 नवंबर ते असां सॼी सिंध जे अंदरि एहतजाजनि ऐं मुज़ाहरनि जो जेको आहे ऐलान कयो। 8 दिसंबर ते अवां ख़बर आहे तारीख़ी तौर ते धरणो जेको कराची में लॻो रैली थी 8 दिसंबर ते सॼी दुनिया उनखे जेको आहे एप्रिशिएट कयो। सॼी दुनिया उनखे ॾिठो पर